सेवण मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में साल 2024 जी इलेक्शन जेका 8 फेबरवरी ते थी रही आहे, उन जी चूंड मुहिम गुज़िरियल राति 12 बजे ख़त्म थी वई, जॾहिं त इलेक्शन कमीशन पारां इलेक्शन जूं तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। PS 77 सेवण जे RO पारां बॉयज़ हाई स्कूल सेवण शरीफ़ में पोलिंग ते अमलो मोकिलण लाइ कैंप लॻाई वई आहे। PS 77 ते टोटल 169 पोलिंग स्टेशनूं आहिनि, जिन जो स्टाफ सेवण बॉयज़ हाई स्कूल सेवण में पहुची वियो आहे, जॾहिं त 169 पोलिंग स्टेशन मां 50 खां मथे जूं पोलिंग स्टेशनूं हिसास करार ॾिनियूं वयूं आहिनि। हिसास पोलिंग स्टेशन जे लाइ सख़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम किया विया आहिनि, जॾहिं त इलेक्शन कमीशन ऐं निगरान हुकूमत तरफ़ां इलेक्शन जे ॾींहुं ऐं इलेक्शन में जेको अमलो मुक़ररु कयो वियो आहे, उन जी सिक्योरिटी हवाले सां पाक आर्मी जा जवान, रेंजर्स जा जवान, सिंध पुलिस जा जवान मुक़ररु कया विया आहिनि। जॾहिं त PS 77 सेवण ते RO पारां जेका बॉयज़ हाई स्कूल सेवण में कैंप क़ाइमु कई वई आहे, उन में हिन वक़्तु पोलिंग स्टाफ ऐं पाक आर्मी, रेंजर्स ऐं सिंध पुलिस जा जवान बि पहुची चुका आहिनि, जॾहिं त पोलिंग स्टाफ खे बैलेट पेपर ऐं बैलेट बॉक्स ॾियण वारो सिलसिलो शुरू कयो वियो आहे, जंहिंजी निगरानी RO PS 77 सेवण मोहम्मद अली गोपांग करे रहियो आहे ऐं पंहिंजी निगरानीअ में इलेक्शन जे मुक़ररु प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे पोलिंग जो सामान ॾेई रहियो आहे।